सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर मुस्लिम लीग फंक्शनल PLF पारा आम चूंडन में थियल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ सखर में ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी वई। रैली लोकस पार्क का शुरू थी मीनारा रोड ताईं पहुती, जिते मुज़ाहिरीन हुकूमत के ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। रैली की अगवानी फ़कीर इनायत बुरड़ो, मोहम्मद बचल महर समेत पार्टी के ॿियनि अगवाननि ऐं कारकुननि कई। अगवाननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी आयल हुआ, जिन ते चूंड धांधलियुनि ख़िलाफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि जे हक़ में नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते अगवाननि ऐं मुज़ाहिरीन मुतालबो कयो त चूंडनि में थियल धांधलियुनि जे आज़ाद ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ॿीहर शफ़ाफ़ चूंडूं कराए हुकूमत जो वाॻू असल खटे ईंदड़ अवामी नुमाइंदनि हवाले कयो वञे। एहतजाज दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया, जंहिं बाद जॾहिं त ट्रैफ़िक जे वहिकिरे खे बि आर्ज़ी तौरु कंट्रोल कयो वियो। रैली पुरअमन नमूने सां पुॼाणी ते पहुती।